अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों की हाल आहिनि। उमेद आहे तो ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा। जीअं त मुंहिंजे चैनल सुवाल जवाब सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। जीअं त हिन चैनल ते 4 कैटेगरी जा सुवाल जवाब तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। जीअं त पहिरियों सुवाल जवाब खां क़ुर शरीफ़ जे बारे में सुवाल आहे। सुवाल क़ुर शरीफ़ जा कुल 30 सिपारा आहिनि। सूरतुनि जो तादादु ॿुधायो। तव्हांजे लाइ 10 सेकंड आहिनि। 10 सेकंड में तव्हांखे जवाबु कमेंट करिणो आहे। हिन जो जवाबु आहे 114। ॿियो तव्हांखे दुनिया जे बाबति सुवाल जवाबु आहे। सुवाल दुनिया में तस्लीम थियल आज़ाद मुल्क केतिरा आहिनि। तव्हां वटि 10 सेकंड जो वक़्तु आहे। तव्हां जवाबु ईंदो हुजे त कमेंट करे छॾियो। जवाबु 193। शोबिज़ बाबति तव्हां खां अॻियो सुवाल जवाबु आहे। सुवाल आहे त पाकिस्तान जी पहिरीं अरबी फिल्म जो नालो ॿुधायो। तव्हां वटि 10 सेकंड आहिनि। जवाबु आहे अल्लाहु अकबर पहिरीं फिल्म आहे। रांदियुनि बाबति तव्हां खां सुवाल जवाबु आहे। एशिया में सभ खां पहिरियों ओलंपिक रांदि किथे खेॾी वई। तव्हां वटि 10 सेकंड आहिनि। इन जो जवाबु आहे टोक्यो जापान। मुंहिंजे चैनल सुवाल जवाब सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। महिरबानी।